मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जा रिपोर्टर अशरफ शाह मूजिब खैबरानी थाने की हद खासकेली वाटर से मौजूद पेट्रोल पंप से बीठल आयल टैंकर में पंप जो अमलो डीज़ल लाए रहियो हो तो अचानक आयल टैंकर के बाहि लगी वही, जंहिंजे नतीजे में आयल टैंकर समेत बिन आयल टैंकरन के पिण बाहि लगी ऐं बई आयल टैंकर ऐं पेट्रोल पंप जो कुछ हिस्सो सड़ी रख थी वियो आहे। इतलाउनि ते DSP खैबरानी समेत SHO खैबरानी तस्लीम अहमद भुरगड़ी पंहिंजी पुलिस स्टाफ ऐं मोटर पुलिस पुण वाक़े वारे हंधि पहुतल आहे। पुलिस जो चवणु आहे त हिकु ड्राइवर सजाद दुरानी पिण सड़ी ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे इस्पताल पहुचायो वियो आहे। उते मौजूद माण्हुनि जो चवणु हो त असां फायर ब्रिगेड ऐं पुलिस खे इतलाउ ॾिनो पर वक़्त ते केर बि न पहुतो, जंहिं सबबु ही नुक़सानु थियो आहे। आख़िरी इतलाउनि ते हाला मां फायर ब्रिगेड अमलो गाॾी समेत पहुतो, जेको बाहि विसाइण जे अमल में मशगूल आहे।